नर्दन कराची कोरंगी में टे इमारत में घिरंदड़ टे ॾोहारी पुलिस के मुक़ाबले में मारिजी विया। पुलिस मूजिब टे ॾोहारी टे इमारत में फुल लूट जी नियत सां दाख़िल थिया हुआ त इतला मिलंदे ई पुलिस पहुची वई। ॿ ॾोहारी सुञाणप लिकाइण जे लाइ बुरको पाए रखियो हो। उन दौरान पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबलो थी पियो, जंहिं में टेई ॾोहारी मारिजी विया। इमारत में रहंदड़ निजी टीवी खे ॿुधायो त टे ॾोहारी हथियारनि समेत घर में दाख़िल थिया, जिन मां ॿिनि खे बुरको पहिरियल हो। ॾोहारी सभ खां पहिरीं इमारत में रहंदड़ माण्हुनि खां सुरण शुरू कयो त पुलिस बि इतला मिलंदे ई पहुची वई। रहाइशी इख्तियार कयल शख़्स ॿुधायो त घर मां 40,000 रोक रक़म ऐं 4 मोबाइल फ़ोन फुरकाया विया आहिनि। पुलिस जे पहुचण ते जवाबदार छित तरफ़ भॻा, जिते पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबलो थियो। इन दौरान 2 ॾोहारी छित ते ई मारिजी विया ऐं टे बराबर वारे घर में टुपो ॾिनो, पर टियों बि बराबर वारे घर में मारिजी वियो। पुलिस ऐं इमारत में रहंदड़नि जो चवणु आहे त टिन्हिनि जी सुञाणप न थी सघी आहे। इन जे इलाइक़े जे ॾोहारियुनि जे अहमद ऐं सादिक जे नाले सां सुञाणप थी आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।